सावेते विवेक दृष्टि जो कच्चे पक जो सारा असांखे ॿुधाइनि था। प्रभु कृपा करे असां पक खे हृदय में रखूं। सत विचार कहे जनु साचा, सत विचार कहे जनु साचा, जन्म मरे सो काचो काचा, सत विचार कहे जनु साचा, जन्म मरे सो काचो काचा, ओ जन्म मरे सो काचो काचा, आवागमन मिटे प्रभु सेवा, आप त्यागी शरण गुरुदेव, ओ आप त्यागी शरण गुरुदेव, आप त्याग शरण गुरुदेव, रतन जन्म का हो उधारो, रतन जन्म का हो उधारो, रतन जन्म का हो उधारो, हर हर सिमरे प्राण आधारो, हर हर सिमरे प्राण आधारो, वागु हर हर सिमरे प्राण आधारो, अनको पाओ न छूटन हारे, अनको पाओ न छूटन हारे, अनको पाओ न छूटन हारे, सिमरत सासत वेद विचारे, सिमरत सासत वेद विचारे, सिमरत सासत वेद विचारे, ओ हर की भगत करो मन लाए, हर की भगत करो मन लाए,
छत नानक फल पाए। मन बन छत ओ मन बन छत नानक फल पाए। मन बन छत नानक फल पाए। नानक फल पाए। हर की भगत करहो मन लाए। मन बन छत नानक फल पाए। आ सुखमणि सुखमृत भगत जना के मन विश्राम। वाहु सुखमणि वाहु सुखमणि। श्री राम राम श्री राम। साहिब गुरु अर्जन देव महाराज गुरु नानक साहब जी 5वीं जोत पंचम पातशाही हिन अनुभव वाणी में व्याख्या कनि था। असां जीवन जे कल्याण जे लाइ तत विचार असां तत जो वीचार कयूं। श्री राम अस्थाई शांति जैसे तत्व जो विचार न कवो तैसे न प्राप्त थी। जैसे अस्थाई शांति न आई तैसे आनंद की अनुभूति भी न थी हृदय में। संता भाणे सदाई आनंद हर हाल में राजी रहना यह शक्ति तैसे ही असांजे हृदय में प्राप्त न थी जैसे असां तत्व खे न समेंदासीं। राम संसार में खबरचार में जेके अगे वड़ा वठदा या वर्ती वञे थी साईं ॿियो सुखानंद आहे। छा चयो आहे? सुखानंद आहे। सुख जो वास्तो शरीर सां आहे, आनंद जो वास्तो मन सां आहे। श्री राम छो जो प्रक्रिया असांजे स्वार्थ जी चाहे परमार्थ जो कार्य सिद्ध थींदो शरीर सां। इन जे लाइ असांजे शास्त्रनि में जेके परमात्मा ॾे वञण जूं परमात्मा ॾे वञण माना मन खे ज्ञान में आणे करे उन ते हलण, इहो आहे परमात्मा ॾे वञण। अखर अखर खे यादि कंदा वञो। विलास तुलसानी लिखंदो वञे परमात्मा ॾे वञण माना मन खे गति ते हलाइण, सदमती ते जेका संतन मां मिली उहा ई असांखे परम गति खे पहुचाईंदी। इन जे लाइ पहिरीं ज्ञान जी सीढ़ी जो ॾाको आहे विसारियो न विसारियो न शल प्रभु कृपा घणो असांजे हृदय में अचे। शुभ इच्छा पहिरियों ॾाको आहे। तूं सब कुछ ज्ञान हूंदे भी तूं बिल्कुलु अज्ञान आहियां, निरोल अज्ञान आहियां। जेकॾहिं तुंहिंजे हृदय में इहो लक्ष्य पहिरियों न आयो, तूं कुछ भी हुजे ज्ञान। शुभ इच्छा माना ॿिए जे भले जी इच्छा। हर वक़्तु तोखे मन में इहा इच्छा थिए मां ॿिए खे सुख कीअं पहुचायां। नज़रअंदाज न कर, पाण खे नज़रअंदाज थो करें। हे मां पंडित थी ॻाल्हायां नथो, हे सभु उन जो नज़ारो आहे जेकी चई रहिया आहियूं, पंहिंजो जीवन चई रहिया आहियूं असां। शुभ इच्छा हर वक़्तु कदम कदम ते ॿिए जो भलो कीअं थिए। पुछंदो असांजे शेवादार में तव्हां ख़बर पवंदी कदम कदम ते हुनखे छा सिख्या ॾिनी वेंदी आहे। कोई ॿुहारी थो पाए अंधारो हो त लाइट ॿारे छॾ न पुटु। कंहिंखे नंढड़ी ॿुहारी आहे हुनखे छिक थी थिए त हुनखे वॾी ॿुहारी ॾे न। ॿिए खे सुख मिले, सुख मिले।
तूं तो टंग जी करके बिलाशक जेॾी बि वणे शेवा कर, पर ॿिए खे जॾहिं शेवा ॾसें या ॾिसें उनखे सुख पहुचाइण जी, भई छोटी ॿारी तो वीचारे खे तकलीफ़ थींदी हूंदी, मां वॾी ॾेई छॾियांसि। रोज़ तव्हांखे जेकॾहिं तव्हां वेहंदव ऐं हे भॻवान जो हिन जी ॿुधी जो अखियूं खुलियल हुजनि असांजे शेवा कंदड़नि वारनि जो रोज़, त केतिरा पॉइंट उनखे रोज़ असांजा मिलंदा आहिनि। पुट हे ख़्यालु हुजे, हे ख़्यालु हुजे, रात जो पाणी आयो, मां जो पाणी अचे या एमरजेंसी आहे, ख़ुदा जी एमरजेंसी आहे, उन महिल जल्दी लाइट ॿरी वञे, जेके बि जाथूं आहिनि उनखे लाइट ॿारे छॾे, डुकण भॼण में देरि न थिए। हिन करे राति लाइटूं चयमि, तंहिंखां पोइ 10 लाइटूं बंदि पयूं। जॾहिं मां वञी खोलियूं, ॿुधी जा अंधा बीठा आहिनि, 2 खोलियमि, 2 रहिजी वयूं, हुते रहिजी वयूं, हुते रहिजी वयूं, सभु ॿारींदियूं आहिनि। हिकिड़ी आयमि घड़ी खनि घुमण लाइ, श्री राम होॾे होॾे, तंहिंखां पोइ दरवाज़ा के बंदि हुया, इहे खोले छॾियो बिल्कुलु, भॼ टुक थिए, एमरजेंसी में छा छा करणो आहे इहो मां सिखी छॾियो। छटियूं पयूं हुजनि, 2 ॿाहिरि 2 गेही महिल वटि, जीअं जल्दी खपे हितां हितां ई वठणी, हेॾे होॾे डुकणो न। बैटरियूं पयूं हुजनि, 3 सेलियारियूं, 2 हिते पयूं हुजनि, हुते पयूं हुजनि। एमरजेंसी में छा छा खपे, जल्दी धड़ाधड़ में असांखे छा करणो आहे, श्री राम सुख पहुचाइणो, अञा अञा सुख पहुचाइणो। सुबुह कोटे राति ताईं तव्हांखे कई ॻाल्हियूं मिलंदियूं। शुभ इच्छा कि मां ॿियनि खे सेखारणु आहियां, पंडित आहियां, कमाइणु आहियां, तव्हांखे ॿुधायां। जीवन आहे ठाहींदो, सभु तॾहिं थींदो। पंहिंजो करे बचन खे सम्झाइजे थो, पंहिंजे खे ताड़ना। जेके बि दुख आहिनि असांखे, इहे पंहिंजे, असांखे पुछे कोन थो, असां कोई कंहिंखां तूं पुछो आहे, कंहिंजो तूं ख़्यालु थो करें। पहिरीं इच्छा इहा आहे शुभ इच्छा, तंहिंखां पोइ ॿियो आहे सुविचारणा, ॿियो ॾाको आहे ज्ञान जो सुविचारणा। पंहिंजो वीचार कर, मां केरु। संत जना मिल करो विचार, एक सिमर नाम आधार। श्री राम संतनि जे संग में वीचार, संतनि जो संग तव्हांखे सही तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां में शुभ इच्छा हूंदी। तव्हांखे उहा वृत्ति कान्हे अॻियां अचण जी, लाइकी कान्हे वेहण जी, सम्झण जी, ॿुधण जी, कीअं करे सघंदव जेसिताईं तव्हांजे हृदय में उहा शइ आई कान्हे। संतनि जो वीचार करणु हल्की ॻाल्हि आहे, पंहिंजो सुविचार करणु। तत् विचार कहे जन साचा। श्री राम तत् विचार, जेको तत् जो वीचार ॿुधाए बसि उहो पुरुष सचो आहे। असांखे संतनि मां इहो तत् वीचार मिले थो। श्री राम बाक़ी जनम मरे, जनम मरण तॾहिं थींदो, जनम थिया त मरण थींदो ई थींदो, मरण असां चऊं न चऊं, जेको जन्मिया उहो मरदो ई मरदो। राम काथे मरदो, कीअं बि मरदो, कहिड़ी महिल मरदो, जीआरींदो जीअं कीअं, मारींदो अलाए कीअं, कंहिंखे काई ख़बर कान्हे। राम अंत मते साई गति। तंहिं लाइ जनम छो थो थिए, कामना वासना जे। असांजो मन संसार में आहे, उहा वरी वरी जनम ॾींदी। हे जीव पुट आहे परमात्मा जो, तुंहिंजी इच्छा आहे त पुट सदाई मज़ा वठ। मुंगण मछण में, किवली झिरकी में बि ओतिरो ई मज़ो आहे जेतिरो तूं हिते घरवारी मां वठंदे, ओतिरो उन में मिलंदो, ओतिरो वधीक मिलंदो, झोरनि जनावरनि में वधीक मिलंदो। तूं जंहिंमें लॻो पियो आहे हिते इहे सोच में, इहा शइ उन्हनि में वधीक मिलंदी। स्वतंत्र विश्राम आहे, तूं सोचे सोचे खे कंदे हुननि खे स्वतंत्रता ई आहे। राम पर तूं सोच बसि इन ॻाल्हि खे, हो शरीर परतंत्र आहे, हे तुंहिंजो स्वतंत्र आहे। बसि घणो इन ॻाल्हि खे तत् वीचार कहे जन साजा, जनम मरे सो वो काचो काचा। आवा कौन मिटे प्रभु शेव। हाणे जेकॾहिं भव वठे थो त मुंहिंजो जनमण जो चक्कर कटिजे। आवा गवन अचण वञण मिटे प्रभु शेव, प्रभु जी शेवा में, माना प्रभु जी शरणागति जहिड़े हाल में रखे। कोई दस्तंदाज़ी न, कोई हस्ताक्षेप न, हे छो कयां, हे कीअं कयां। श्री राम आवागमन मिटे प्रभु शेव, पर आवागमन जो चक्कर मिटे प्रभु जी शेवा थे। इहो रस्तो काथां मिलंदो? आप त्याग शरण गुरुदेव। आप त्याग, आप छॾ पंहिंजो, मां कुझु बि न आहियां, मां कुझु बि न आहियां, तॾहिं गुरु संतनि जो हृदय में तुंहिंजे अंदरि ईंदो। तूं वासना में आ, तूं भव में आ, तूं कामनाउनि में आ, तुंहिंजे अंदरि हे ज्ञान टिकंदो न। आप त्याग कोई बि अहम न, कोई बि शरण गुरुदेव। इहो रतन जन्म का होयो उधार। पोइ रतन जन्म तोखे मिलियो आहे, इन तरीक़े सां तुंहिंजो उधार थींदो। तूं संतनि जी शरण ईंदे, तूं सुविचारो तत्व ज्ञान उन मां तोखे मिलंदो।
उनके आधार बनाए करके ये मालूम थी दुनिया जो राम यो रतन जन्म का हो उधार, हर हर सिमर प्राण आधार। हरि 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 श्री राम इन पापन के हरण वारो नाश करण वारो। हरिओम नमस्ते हरिओम नमः, हर हर करते नहीं दुख जमह। श्री राम हरिओम नमस्ते हरिओम नमः, हर हर कहते नहीं दुख जमह। हे हरि कट औखी घड़ी। श्री राम हर हर सिमर प्राण आधार, प्राणन जो आधार हरि 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 विष्णु आहे। श्री राम हर शिव आहे, हरि हर हरि हर हरि हर, बस शिव विष्णु बिनी जो। श्री राम हा तो हो पालना करण वारो आहे, हुन जे हुकुम सां वो ब्रह्मा पैदा थी करे तोखे जन्म ॾिनो अथई, हो पालना तो करे, वरी हो तोखे हरि नाश कंदो। तुंहिंजो जन्म भी सफलो थे, तुंहिंजो मरण भी सफलो थे। श्री राम जन्मत ही दुख लागे, जन्मत ही दुख लागे, मरण आए के जमियो आवस मरदे, केमल मरदे, इहो तो न जवाब मिलंदो न पुछी सघंदो। जन्मत ही दुख लागे मरण आए के, जन्म मरण परवान हरि गुण गाए के। ठोस तुकाए गुरु ग्रंथ साहिब। जन्म मरण तुंहिंजो क़बूल थी वञे, अचण भी तुंहिंजो मरण भी क़बूल थी वञे, हरि जा गुण गाए। श्री राम हर हर सिमरत प्राण आधार, अन को उपाव न छूटन हारे। ॿियन कंहिं भी उपाव सां तुंहिंजो छूटन न थींदो भगवान जे नाले जे। छो जो अवध्या जो संसार कख कर्म लंघाइनि की न की, के सुठा कर्म जेके तुंहिंजा आहिनि कखनि जे बराबरि। कखनि ते पेर रखंदे बुॾी मरदे, दोखो खाई वई। कर्म तोखे छोटा कंदा न, कर्म तोखे वरी जन्म ॾींदा। सुठो सुख में, खोटो हुन में, दुख में, राम जन्म ॿई ॾींदा। हुन में वरी भी शर्मसार ईंदी, दुख में तड़फींदे, भगवान खे यादि कंदे, सुख त तोखे भोगन में अहंकार कराए तो ख़ात्मो कंदो। कहिड़ो कर्म में रहियो। तंहिं लाइ श्री राम ॿारनि खे सेखारण पिया, पुट अॼु त शेवा पोइ अॻ में हेॾे सत्संग में सिखी करे पोइ शेवा, न त शेवा बि अहंकार पैदा कराईंदी। सत्संग रोज शेर प्रेमचंद पंहिंजा आदर्शी गृहस्थ रखियो, भगवान दास पियो थो ख़ासि पढ़ियो हुयो। सत्संग रोज, सत्संग बुहारी आहे। छाजी बुहारी? मन जे शुद्धीकरण जी। कि जेके बि संसार जा ख्याल आहिनि, असांजे आत्मा जे मथां मिट्टी कोन चढ़ियल आहे, शब्दनि जी दज़ चढ़ियल आहे। शब्द आकाश आहिनि, अज्ञान जा बि शब्द आहिनि, ज्ञान जा शब्द आहिनि। इनखे शुद्ध करे पोइ तव्हां शेवा कंदो, तव्हांजी बंदगी भक्ति बणंदी, न त इहा बि अहंकार पैदा कराईंदी। केतिरनि जो सत्यानाश थी वियो। राम रोज़ बुहारी, न त सेंवर थी वेंदो। हाणे त बुहारियुनि खां पोइ पोचा था लॻनि, ॿ टे भेरा, ॿ टे बुहारियूं। शुद्धि कयो, सत्संग जेतिरो थिए, हरि सिमरन जेतिरो थिए। श्री राम अन को पाव न छूटन हारे। स्वामी साहब तो चए, अवध्या जो संसार कख कर्म लंघाए न की, अवध्या जो संसार आहे। अविद्या अविद्या पंज कलेश संसार खे नाश करे रहिया आहिनि, कदम कदम ते, क्षण क्षण में नाश करे रहिया आहिनि। वॾी अवध्या कहिड़ी? असां शरीर खे आत्मा सम्झी वेठा। छा सम्झियो? या सॼे संसार जो पहिरियों सत्यानाश करे रहिया जेके वेठा। मां ख़ुलासो कयां त ख़बर पए सत्संग छा खे चइबो। सत्संग मनोरंजन थोड़ी ना। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। मुंहिंजा प्यारा, अविद्या, राग द्वेष, अभिनिवेश, असमता, अभिनिवेश, ये पंज कलेश आहिनि। तो वॾो अवध्या जो आहे, जो असां शरीर खे न ॿ कपिड़ा पाता, टुकुर मिलियो, खाधो, भेण इन संभरण में, सिंगारण में भेण हैफ़ हुजे हालत, भगवान जो नालो यादि कर। कंहिं महिल दम ख़तम थी वेंदो, कपिड़ा पाईंदा ई तुंहिंजो। छा थो करे पियो? हिनखे खिल खिल हल संसार में, परमात्मा जो खिल न सम्झ। तो हेॾे खिल करे छॾियो आहे, ओहो तूं खिल थी वेंदे। तो जहिड़ा कई कीड़ा मकोड़ा ख़तम थी विया, हज़ारे दुनिया में आया, कोई महत्व ई कोन्हे। राम दुनिया में कुछ नालो तुंहिंजो ॾिसण में अचे, बस हे संत उहो चवनि था। परमात्मा चए तो मुंहिंजे हुकुम ते हल, त मां पाण वांगुरु तुंहिंजो बि नालो अमर करे छॾियो।
अन को पाव न छूटन हारे, सिमरत शासत वेद विचारे। सिमरत शासत चाहे स्मृतियूं 27 स्मृतियूं प्रभु मां खे 2 भेरा पढ़ायूं आहिनि। 27 स्मृतियूं जिन खे गॾे धर्मशास्त्र कोठबो आहे, अञा ताईं पियो आहे मां। उन में क़ाइदा कानून आहे, हिन पाप जो हे फल, हिन पाप जो हे फल, हिन पाप जो हे फल। अलॻि अलॻि ऋषियुनि अलॻि अलॻि जायुनि ते पंहिंजे पंहिंजे पापनि जा पंहिंजा साॻो पाप फल अलॻि अलॻि। श्री राम मुंझाए मारींदा तोखे शास्त्र, कुझु बि न कंदा। संत जी शरण आ, समाधान संत आ, नाम समाधान आ। संसार समस्याउनि जो घर आ, कदम कदम ते समस्या आहे, समाधान संत आ, नाम आ। तोखे जेको रस्तो ॾे बसि हेॾे होॾे न तकजांइ, वरी हे हीअं थो हले, थड़ी वई तूं। अड़े तूं हे छा कयो? मां 2 ॻाल्हियूं विच में ॿुधाए छॾियां। गुरु नानक साहिब हलिया पाणी में, चइसि मां कीअं हलां मर्दानो? हे असांजे सिखण लाइ आहे, न त केतिरनि जायुनि ते पहुता और छड़ो मर्दाने खे पुछणो पइजी वियो। बालो शांत में उहो पुछे न त असां ख़बर कीअं पए गुरु नानक काथे काथे घुमियो? साईं काथे आयो? हितां आहियो। गुरु नानक न को मथे ते हथ रखियसि, न को पेरनि ते पेर, न को हथनि ते हथ। पुराणे भक्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधासीं, हल बाबा तोखे हेॾे पहुचायां। गुरु नानक इहो कमु कोन कयो। मां तॾहिं अरदास में माई नाला वेधा अथमि शुरू खां ई, बाले मर्दाने खे कमाई का, छो जो ॿई उन जा रूप थिया आहिनि। रूप न हुजंदा त उते पहुची कीअं वञंदा? हथ हथनि ते रखाइंदा गुरु नानक जा तॾहिं पहुचंदा। न नानक जा ते पहुतो था ते बालो मर्दानो पहुची वियो त कीअं पहुता? रूप थिया न। श्री राम छा खे रूप चइबो आहे? त मुंहिंजा प्यारा, पर असांजे हितां सिखण लाइ हाणे उन महिल मर्दाने चई वेठो आहे, साईं पोइ मां छा जपियां? चए तूं वाहगुरु चवंदो आहे। थोरो अॻिते हलियो, चए ॾिसां गुरु नानक छा थो चए? हो चए पियो सोहम। त हिन बि सोहम शुरू कयो, ॿुधणु शुरू कयो। साईं मां ॿुधां थो। अरे हे साईं तरंदो आहियां, तूं शब्द छॾे न छा? चए साईं मां तव्हां ॾे कंदो। अरे जेको तोखे चयोसीं तूं उहो कर न। गुरू जे बि कहाणी में न ॾिसणो आहे। असां त हितां निकिते खां पोइ वरी ॿिए जे चयो त उनजा गुलाम थी वियासीं। अरे हयाती ख़तम थी वञे पर चंद्राई जी दोस्ती न वञे। हे भेण, गुरू जो संग छॾे करके भेण तूं ॿुधण ते लॻंदो। राम ॿुढा ई ॿुढा पिया तरण जी ज़रूरत ई कान था सम्झो पिया। मुंहिंजा प्यारा, तीअं भेटाई साहिब अंदरि घिरियो पाणी में। आख़िर हिंदू जी कमाई पंहिंजी आहे, मुस्लमान जी पंहिंजी आहे। राम घटि दर्जे में हलो। भेटाई साहिब हलियो, मुड़ी चए तो साईं मां पाणी में कीअं हलां? चए तूं लतीफ़ लतीफ़ चवंदो आहे। हिन चयो त उहो मर्दाने वांगुरु हे हलंदो हलियो हलंदो हलियो। जॾहिं सां हे लतीफ़ छा थो साईं छा थो चए? उहो अलाह अलाह थो करे। हुन अलाह खे पकड़ियो, उते ॿुधणु शुरू थियो। साईं मां ॿुधां थो। अड़े तोखे चइजे? चए साईं मां तव्हां ॾे कन ॾिनो अलाह। अड़े हिते उहो लतीफ़ चएसि थो, तूं अलाह लतीफ़ ताईं न पहुता तूं वॾे जेकी चयोसीं तूं उहो कर न। श्री राम वॾी हिमत खपे। कुल त्याग, लोक त्याग, वेद त्याग। जेकी संत चए तूं उन ते रहो। तोखे पक न आहे एॾो तुंहिंजो हाँ एॾो हुजे क़बूल करण लाइ संत जे संग में आहे, न त पाए न सघिजे। परमानंद पंजवाणी चए थो अधी सर कयो। चई भाउ पंहिंजे भेणीअ खे रोटी ॾेई आहे। जीअं मां खायमि त भाॼी जो कटोरो। मां जो जनम खां विष्णु, अॻिले जनम मां ब्राह्मण, मुंहिंजा पीउ मुस्लमान, मुंहिंजो भाउ मुस्लमान, ईअं चवंदो हो। मां अॻिले जनम जो ब्राह्मण, मां खयमि, थोरो मन में आयो बसि क्षण मात्र। 5 साल साईं जी शेवा में रहिया। पर जीअं वञी थाली साईं जे अॻियां रखियमि, तीअं ॿाह खे जीअं मां थाली रखी झटको ॾिनो। पुट परमा संत जी ॿाहिरी क्रिया ॾिसी करके मन में शंका न आणिजे। श्री राम उहे असांखे छा था कराइनि? साईं सतराम दास भंग पीए घाटी सफ़ा ईअं। कंवर खे चऊं तूं पुट भंग न पीजांइ, तूं सुंड पीजांइ। उहे बहितर ॼाणनि था असांजो कल्याण छा में आहे। अन को पाव न छूटन हारे, पंहिंजी मर्ज़ी सां मन हट किने न पायो, सभु थके कर्म कमाए। मन हट साखियूं ॿूटे वेहणो घंटा घंटा, तकणो ई न आहे। पागल कंहिं जाइ जा इहो सभु मन हठ आहे, इहो विकार आहे, इहो अहंकार आहे, इहो तुंहिंजी समाधि न आहे, इहो ध्यानु न आहे। संतनि जी दिलि रख ॿुधण जे लाइ। श्री राम हृदय में हंडाए वञे, उहो अंदरि हली वञे। आत्म सात कर हिन शब्दनि खे, हे आत्मा मां निकिरनि था।
और उपाव, बस और उपाव ॿियो छाजो, इहो सतशास्त्रनि जा आधार। हेॾे 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 भिटकाए मारींदा असां संत जी सही शरण आहे, तोखे रस्तो मिले। बसि तुंहिंजी कहिड़ी स्थिति आहे, तूं ॿार आहे, तोखे कीअं रहणो आहे, कहिड़ी गृहस्थ में आहे, कहिड़े धंधे में आहे, कहिड़े नमूने सां, बसि तूं पुटु हिनखे वठी करे हलियो, बसि ॿिए पासे न ॾिसजांइ। अनको पावन छूटन हारे, सिमरत सासद बेद विचारे, तुंहिंजे लाइ हर की भगत करो मन लाइ। हरि जी भक्ति जेका संत सतगुरु जहिड़े नमूने सां ॾसनि, बसि शरण वञ जंहिंमें तुंहिंजी आस्था बीहे। श्री राम सरगुण ऐं निर्गुण ॿई आकार अलख जा, जंहिंखे प्रेम प्रतीत सां मने, तुंहिंजो मन तंहिंजो कर तद्रूप थी, बिना भेद भजन प्रीत उते परशन सामी थींदे सुपर। श्री राम। त हिते हर की भगत करहो मन लाइ, मन सां बसि ख्याल उन भक्ति में जेकी गुणनि ज्ञान ॾिनो। भक्ति मां छा ॿुधाईंदो आहे, राम भक्ति जो रूप कहिड़ो आहे, जेके संतनि ज्ञान ॾिनो उन ते मन खे हलाइण खे ई भक्ति चइबो आहे, बंदगी चइबो आहे, शेवा चइबो आहे, धर्म चइबो आहे। मन लाइ मन बंछत नानक फल पाए। मन बंछत माना मन वांछत, बंछत माना हा बसि अखरनि में ढकियल आहे। मन बंछत जेका तुंहिंजे मन जी छा आहे, तूं सभई फल पाईंदे। हर की भगत करो मन लाइ। छा छा न मिलियो आहे बाबे जे दर ते, छा छा न आहे? राम राम राम। सुख मने सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। सुख मने सुख अमृत प्रभु नाम, बसि सुखनि जी मणी असांजे हृदय में अची वञे। भगत जना के मन विश्राम। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय कृष्ण भगवान बोल गुरु नानक देव। सखी बाबा हजारां साल सर्व संतन महात्मा, सर्व संतन गुण साधव बोलो शिव आयो लाल सभई जो झूले।